सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस पारां महीने अंदर अमन अमान बहाल करण जी हिदायत। चीफ जस्टिस जी सदारत में अमन अमान बाबत इजलास। मुखबिन जी बासियाबी बाबत रिपोर्ट तलब। स्ट्रीट क्राइम ते ज़ाब्ते जी हिदायत। चीफ जस्टिस जो चवण आहे त केतिरो बि बाअसर छो न हुजे, रियायत न ॾियणु घुर्जे। घरू सेक्रेटरी डीजी रेंजर्स ऐं आईजी सिंध शरीक। अॼु जे इजलास में 3 एजेंडा हुआ। कचे जे मामलो ऐं कराची में स्ट्रीट क्राइम ऐं सेफ सिटी प्रोजेक्ट जा मामला बि गौर हेठि आया। आईजी सिंध गुलाम नबी मेमण पारां मीडिया खे ब्रीफिंग। हाईवेज पेट्रोलिंग ऐं स्ट्रीट क्राइम ते चीफ जस्टिस खे आगाह कयो वियो। जेकी पुलिस ऑफिसर सुठो कमु कंदा उन्हनि जी साराह कबी, जेकी न कंदा उन्हनि खिलाफ़ कार्रवाई थींदी। आईजी सिंध जो चवणु आहे त ॾोहनि जी रोकथाम लाइ कोर्टूं बि डिटेक्ट हुजणु घुर्जनि त जीअं ॾोहारनि खे सज़ाऊं अची सघजनि। बलूचिस्तान जे ज़िले पंजगोर ऐं डेरा इस्माइल खान में सिक्योरिटी फोर्सिस जो ऑपरेशन 10 दहशतगर्द मारिजी विया। ISPR मूजिब सिक्योरिटी फोर्सिस डेरा इस्माइल खान में ॻुझे इतला ते कामयाब ऑपरेशन कयो। फायरिंग जी ॾेवट में 8 दहशतगर्द मारिजी विया। पंजगोर में ऑपरेशन दौरान फायरिंग जी ॾेवट में 2 दहशतगर्द मारिजी विया। मारिजी वियल दहशतगर्दनि वटां हथियार ऐं धमाकेदार मादो हथ कयो वियो। मारिजी वियल दहशतगर्द सिक्योरिटी फोर्सिस ऐं शहरनि खिलाफ़ कार्रवाइनि में मुलविस हुआ। वज़ीर आज़म शहबाज शरीफ 3 ॾींहनि जे दौरे लाइ सऊदी अरब पहुची वियो। पंजाब जी वज़ीर आला मरियम नवाज़ बि वज़ीर आज़म सां गॾु रवानी। ज़रियनि मूजिब वज़ीर आज़म सऊदी वली अहद मोहम्मद बिन सलमान सां मुलाक़ात कंदो। रिकॉर्डिंग ते सऊदी अरब तरफ़ां $1 अरब जी सीड़पकारी जो इम्कान। ॿिन्ही मुल्कनि में मुख़्तलिफ़ प्रोजेक्ट्स ते ॻाल्हियूं थींदियूं। शहबाज शरीफ मोहम्मद बिन सलमान खे पाकिस्तान जे दौरे जी दावत बि ॾींदो। परॾेही खाते जी तर्जुमान चयो आहे त भारतीय बचाव वारे वज़ीर राजनाथ पाकिस्तानी शहरियुनि जे क़त्ल जो एतिराफ़ कयो। भारत जो वधीक शहरियुनि खे निशानो बणाइण जी दावा वाज़ह तौरु ॾोह जो एतिराफ़ आहे। आलमी बिरादरी खे गैर क़ानूनी क़दमनि ते भारत खां पुछाणो करणु घुर्जे। असांजे अमन जी ख़्वाहिश खे कमज़ोर न सम्झियो वञे। पाकिस्तान जा दुश्मन मुल्क अमन खे नुक़सान पहुचाइण चाहिनि था। मुल्क दुश्मननि खे वधंदड़ मईशत सुठी नथी लॻे। चीनी शहरनि जी सिक्योरिटी जे हवाले सां वज़ीर आज़म पाण निगरानी करे रहियो आहे। सुसमा वारे वफ़ाक़ी वज़ीर अता तार प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त बदशाह में चीनी इंजीनियरनि ते हमले खां पोइ वज़ीर आज़म कुझु ऑफिसरनि ख़िलाफ़ ज़ाब्ते जी कार्रवाई जो हुकुम ॾेई छॾियो आहे। हुकूमत मसइलनि जे हल लाइ पुरज़म आहे। आलमी मीडिया में पाकिस्तान जी मईशत बाबति सुठियूं ख़बरूं अची रहियूं आहिनि। अब सिर्फ प्रिया कुमारी नहीं है, वो हमारी भी बच्ची है। दूसरों की बच्चियां जो होती हैं गायब, वो भी हमारी बच्चियां हैं। प्रिया कुमारी के अलावा भी बहुत से कुछ ऐसे वाक़यात हुए हैं, उन पे भी आपको बोलना चाहिए। हम सब पे बोलते हैं। प्रिया असांजी न्याणी आहे। रुगो प्रिया कुमारी न पर ॿिया ॿार बि अगवा थियल आहिनि। रुगो प्रिया वारे मामले ते हाइप छो आहे? असीं पाण बि प्रिया जे ख़ानदान वटि वियासीं। उन क़िस्म जे मसइलनि में मां मददगार हूंदो आहियां। पीपी अॻवान सैद खुशी शाह जो सखर में मीडिया सां ॻाल्हि ॿोल चयाईं। नवाज़ शरीफ़ सां जेको थियो घर जो मामिलो आहे। पार्लियामेंट में शोर थींदो आहे त हू इंजॉय कंदा आहिनि। जलसनि जुलूसनि सां हुकूमतूं नाहिनि वेंदियूं। आइन ऐं कानून तहत अपोज़िशन पार्लियामेंट में किरदार अदा करे त हुकूमत लाइ परेशानी पैदा करे सघे थी। PTI पारां सेनेट में बैरिस्टर अली ज़फर अपोज़िशन लीडर नामज़द। बैरिस्टर गौर खान मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त इलेक्शन कमीशन पंहिंजी ज़िम्मेवारी निभाइण में नाकाम थी चुकियो आहे। अॼु अलकादर ट्रस्ट केस में अहम घबराई थी आहे। प्रोसिक्यूशन जे केस में दम नाहे रहियो। बुशरा बीबी जूं टेस्टूं शौकत खान में अस्पताल मां कराई वञनि। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद शाह चयो आहे त K4 सां जुड़ियल मनसूबा जल्द मुकमल कया वञनि। वधीक देर जी गुंजाइश नाहे। हू मनसूबे जा फंड्स जारी करण लाइ वफ़ाक़ी सरकार सां ॻाल्हाईंदो। K4 मनसूबे बाबति इजलास जी सदारत कंदे वॾे वज़ीर सैयद मुराद शाह चयो आहे त चइनी मनसूबनि में तमामु घणी देर थी चुकी आहे। हू जल्द PC1 जी मंज़ूरी हासिल करे वफ़ाक़ सां ॻाल्हाईंदा। सूबाई वज़ीर शहजीर इनाम मेमण पारां वाधू भाड़ो वठंदड़ ट्रांसपोर्टरनि ख़िलाफ़ कार्रवाई जी हिदायत। प्रोविंशियल ट्रांसपोर्ट अथॉरिटी सिंध ऑफिसरनि जूं ईद जूं मोकलूं बि रद्द। शहजीर मेमण हिदायत कई आहे त वाधू भाड़ो वठंदड़ ट्रांसपोर्टरनि ख़िलाफ़ शिकायतुनि ते लॻापियल अख़्तियारूं हिकदमि कार्रवाई कनि। मुसाफ़िरनि खे परेशान कंदड़ ट्रांसपोर्टरनि खे माफ़ न कयो वेंदो। सिंध हुकूमत अवाम खे हर क़िस्म जो रिलीफ ॾियण लाइ पुरज़म आहे।
कंदरकोट भंगवार बरादरी जे ॿिनि धुरनि में ज़मीन जे मामले तां झेड़ो लठियूं ऐं कुहाड़ियूं लॻण सबबि 23 माण्हू ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि खे सिविल अस्पताल कंदरकोट मुंतक़िल कयो वियो। ज़ख़्मी में केतिरनि जी हालत ॻणतीअ जोगी ॿुधाई पई वञे। ऐं ॾखण अफ्रीकी अॻूणे रांदीगर गैरी क्रिस्टन खे वाइट ऐं जेसन गिलेस्पी खे रेड बॉल जो हेड कोच बणाइण जो फ़ैसिलो। रस्मी कार्रवाई मुकमल थियण खां पोइ बाक़ाइदा ऐलान कयो वेंदो। असिस्टेंट कोच जी ॻोल्हा बि शुरू, PCB इश्तिहार ॾेई छॾियो।